दाणे खाइण जो मज़ो ई पंहिंजो अथई। हाणे वियो हुअमि शहर भाॼी वठण, मासूम शिकिल करे हिंदाणो ईअं पियो हुयई कुंड में रेड़े ते ईअं मायूस लॻो। वतो मां छा ख़बर आहे न त हे भेण जो जुड़ वठंदो मूंखे ऐं खाइणु शुरू कंदो। वतो मां अची उहे वढ ॾिना मां हिते ॻाढ़ो निकितो अंदरां। चतियूं हणी उते ई ॾिठो मां ॻाढ़ो आहे कीअं आहे कीअं न आहे। चेक कयो मां अलाए अहिड़ी शिकिल कयूं वेठो थी हाणे फ्रिज में ॼाण आयो ठुसियांसि थोरो थधो थिए अंदरां लिकी हाणे सोचींदो हूंदी त ॼाण बसि मुंहिंजे मरण जो वक़्तु आहे। कुल पढ़ंदो हूंदो अंदरि वेही बेंचोद हिंदाणो खाइण में थोरो खाराए त दाणे खाइण जो मज़ो ई पंहिंजो अथई। हाणे वियो हुअमि शहर भाॼी वठण, मासूम शिकिल करे हिंदाणो ईअं पियो हुयई कुंड में रेड़े ते ईअं मायूस लॻो। वतो मां छा ख़बर आहे न त हे भेण जो जुड़ वठंदो मूंखे ऐं खाइणु शुरू कंदो। वतो मां अची उहे वढ ॾिना मां हिते ॻाढ़ो निकितो अंदरां। चतियूं हणी उते ई ॾिठो मां ॻाढ़ो आहे कीअं आहे कीअं न आहे। चेक कयो मां अलाए अहिड़ी शिकिल कयूं वेठो थी हाणे फ्रिज में ॼाण ठुसियांसि थोरो थधो थिए अंदरां लिकी हाणे सोचींदो हूंदी त ॼाण बसि मुंहिंजे मरण जो वक़्तु आहे। कुल पढ़ंदो हूंदो अंदरि वेही बेंचोद हिंदाणो मज़ो वॾो ई खाइण में थोरो खाराए त